अवामी प्रेस क्लब के दोस्तन के मुबारकबाद पेश करियां थो ऐं जस पेश करियां थो त उहे असांजा बाग असांजा तारीख़ी विरसा जिन जी मालिकी करणु खपे सिंध गवर्नमेंट जे कल्चर डिपार्टमेंट के उन जी मालिकी पियो करे अवामी प्रेस क्लब। ऐं जस पेश करियां थो क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां अवामी प्रेस क्लब के दोस्तन के जेके गुज़िरियल कई सालन खां सिंध जे उन विरसनि खे तारीख़ी बागन जी मालिकी कनि पिया ऐं सचमुच इहो क़ाबिल तारीफ़ अमल आहे। अॼु जो ही ॾींहुं जंहिंखे असीं क़ौमी ईद तौरु मल्हायूं था, हिकिड़े पासे झुमरियूं आहिनि, रक़्स आहिनि, गीत आहिनि, ॿिए पासे तारीख़ी विरसे ते ही जेको मेड़ाको आहे, इन्हनि सभिनि शयुनि जी ज़रूरत आहे। हिननि मेड़ाकनि जी बि ज़रूरत आहे, झुमरियुनि जी बि ज़रूरत आहे, रक़्सनि जी बि ज़रूरत आहे, गीतनि जी बि ज़रूरत आहे, नारनि जी बि ज़रूरत आहे, पर उन सां गॾु असांखे हिकु अहिड़ी सिंध जी ज़रूरत आहे जंहिं सिंध में अमुन अमान हुजे, रोज़गार जा वसीला हुजनि, तइलीम हुजे, अमुन हुजे, अहिड़ी सिंध बि खपे। उन सिंध खे क़ाइमु रखण जे लाइ ऐं उन सिंध खे जनमु ॾियण जे लाइ हे जेके नंढड़ा नंढड़ा असांजा मेड़ाका आहिनि, उन्हनि खे हिकु मुनज़्ज़म तरीक़े सां वेल ऑर्गेनाइज़ तरीक़े सां ऑर्गेनाइज़ करण जी ज़रूरत आहे ऐं ऑर्गेनाइज़ करे हिकिड़ी मुनज़्ज़म जिदोजहद जी ज़रूरत आहे त हिकु नई सिंध अॼु बि ऐं ही पंहिंजा तारीख़ी विरसा बची सघनि था।